गोबिंद माली, ए.जे. उत्तम, कीरत बाबाणीअ जो सिंधी साहित्य में योगदान ते सेमिनार, आर्तवार 25 ऑगस्ट 2019। स्वागती इजलास में स्वागती तकरीर कई श्री ओम प्रकाश नागर ऐं उन बैदि श्री मोहन गेहाणी मुहूर्ती पेपर पढ़ियो। जीअं त मुहूर्ती सेशन जा सदर श्री वासदेव मोही अची न सघिया, संदन तरफ़ां मोकिलियल पेपर श्री मोहन गेहाणी पढ़ियो। पहिरीं इजलास जा सदर हुआ श्री नामदेव ताराचंदानी, साहित्य अकेडमीअ जा कन्वीनियर, ऐं श्री बलदेव मटलाणीअ खे पेपर पढ़णो हो नावल नवीस जे रूप में श्री गोबिंद मालीअ जो योगदान। पर जीअं त उहे साहिब सेमिनार ते अची न सघिया त उन्हनि जो लिखियल पेपर सदर श्री नामदेव ताराचंदानी पढ़ियो। उन खां पोइ डॉक्टर संध्या कुंदनानीअ पंहिंजो पेपर पढ़ियो, माली, उत्तम ऐं कीरत जो सिंधी साहित्य में योगदान। उन बैदि डॉक्टर ॾेठो लालवाणीअ काफ़ी मेहनत ऐं तफ़सीलुनि सां लिखियल पंहिंजो पेपर सिंधी साहित्य में माली, उत्तम ऐं कीरत जो योगदान पढ़ियो, जंहिंसां हाज़रीन ॾाढो मुतासिर थिया। ॿिए इजलास जी सदारत डॉक्टर जगदीश लछाणीअ कई ऐं टिनी निस्बत माली, उत्तम ऐं कीरत जे यादगिरियुनि ते रोशनी विधी ऐं पंहिंजा हुननि सां शख़्सी आज़मूदा हाज़िरनि सां वंडिया। उन बैदि टिनी महान सिंधी साहित्यकारनि गोबिंद माली, ए.जे. उत्तम ऐं कीरत बाबाणी जे ॿारनि यानी त शोभा माली चंदनानी, आशा चांद ऐं अरुण बाबाणीअ पंहिंजे पिता जे निस्बत संदन निजी यादगिरियूं ऐं उन्हनि जो संदन ज़िंदगीअ ते असर ते ॻाल्हायो। अॼु असीं पेश करे रहिया आहियूं इन ई सेमिनार में शोभा माली चंदनानीअ जा पंहिंजे पिता सां शख़्सी आज़मूदा ऐं उन्हनि जूं यादगिरियूं। सभु हिते हाज़रीन सजणो, दादा गोबिंद माली मुंहिंजा पिता त हुआ ई, पर साण साण मुंहिंजा रहनुमा, गुरु ऐं दोस्त बि हुआ। मां सिर्फ़ु मां न चवां या मुंहिंजा न चवां, मुंहिंजा चवण खां बहितर थींदो असांजा चवां, छो जो पुष्व सां बि दादा जो ओहिड़ो ई रिश्तो हो जहिड़ो मूं सां। ऐं हिते कंहिं बि पुष्व जो ज़िक्र न कयो, हालांकि पुष्व जो बि नाटकनि में ऐं सिंधी तहरीक में थोरो घणो, त नाटकनि में त काफ़ी योगदान रहियो पुष्व जो, उहो मां अॻियां ई ॻाल्हाईंदसि। पर दादा असांजा दोस्त बि हुआ, रहनुमा बि हुआ, गुरु बि हुआ। दादा असांखे बेहद घणो प्यारु ॾिनो, असां ॿिन्ही बि तमामु घणी इज़त ॾिनी दादा खे, ऐं अॼु बि आहे मूंखे। दादा जी ज़िंदगी काफ़ी मशगूल रही, साहित्य सर्जन, साहित्य जूं सरगर्मियूं, सेमिनार, सम्मेलन, साहित्य बैठकूं, संगीत प्रोग्राम सिंधी ॿोलीअ खे बचाइण ऐं फैलाव जे लाइ देश विदेश में। घर में टाइम तमामु घटि ॾेई सघिया या घटि रहिया, घणो करे ॿाहिरि ई रहिया। इन जे बावजूद बि दादा जी हर मुमकिन कोशिश रही कि हू असांखे घणे में घणो टाइम ॾेई सघनि। असीं काफ़ी नंढियूं हुआसीं, पुष्व ऐं मां, ऐं दादा जॾहिं सफ़र तां वापसि ईंदा हुआ त असीं ॿई भेनर आथियूं हूंदियूं हुआसीं दादा जे बर में वेही, दादा जे ज़िबान मां उहे ॻाल्हियूं ॿुधण जे कि सफ़र में छा थियो, प्रोग्राम कीअं वियो, कहिड़ा माण्हू मिलिया, छा छा थियो, उहे सभु ॻाल्हियूं असीं ॾाढे चाह सां ॿुधंदियूं हुआसीं। थोरियूं वॾियूं थियूंसीं त सिर्फ़ु ॻाल्हियूं न ॿुधंदियूं हुआसीं, असीं ख़ुदि बहस मुबहस कंदासीं, पंहिंजा वीचार ज़ाहिर कंदासीं दादा जे अॻियां। ऐं दादा जीअं त मूं चयो असांजा दोस्त बि रहिया, त असां पंहिंजी दिलि जो हाल बेझिझक बिना कंहिं हिचकिचाहट जे जीअं हिकु दोस्त सां सले सघिबो आहे तीअं सले सघंदियूं हुयूंसीं। ऐं दादा खां पंहिंजी उलझन मिसैला ॿुधाए सलाह घुरंदियूं हुयूंसीं, पर दादा कॾहिं बि सिधो पंहिंजो फ़ैसिलो असां ते न मरियो।
पहिरीं त दादा असांखे चवंदो तव्हां इन मिसैले ते पाण वीचार कयो, असांजा वीचार ॼाणींदो, वीचार ॼाणण बैदि पंहिंजा वीचार ॿुधाईंदो ऐं उन बैदि ॿुधाईंदो जे हीअं कंदियूं त शायदि हीअ थी सघे थो, जे हीअ फ़ैसिलो कंदियूं त हीअ थियण जो इम्कानु आहे, हीअ सही आहे, हीअ ग़लति आहे, पर फ़ैसिलो तव्हांखे करिणो आहे या तोखे करिणो आहे। इन तरह सां फ़ैसिले करण जी पौध जेका आहे उहा असांखे में दादा विधी। ऐं सभ खां अहम ऐं वॾी मुख्य ॻाल्हि जेका असांजी ज़िंदगीअ जी आहे कि दादा असांखे हिकु यकीन ॾियारियो हो कि ग़लति फ़ैसिले करण ते या ॿी कंहिं तरह सां असीं अगरि कंहिं मुश्किल में बि आयासीं त दुनिया में केर बि असां सां बीहे न बीहे, पर हिकु शख़्स यानी दादा हर हाल में असां सां बीहंदो। इहा असांजी ज़िंदगीअ जी अहम ॻाल्हि आहे। ऐं बहस मुबहसनि ऐं ॻाल्हियुनि जे दौर में जिन वीचारनि असां ते असरु कयो उहे काफ़ी घणा आहिनि, पर मां हिते कुझु वीचारनि जो ज़िक्र कंदसि। जीअं त सच रिलेटिव थींदो आहे, कंहिं ॿिए जे लाइ राय रखण खां पहिरीं पाण खे उन जी जॻह ते रखी ॾिस। दोखो ॾियण खां दोखो खाइणु बहितर आहे। ते दोखे ते मूंखे यादि थो अचे असांजे कुटुंब जो, असांजे परिवार जो सभ खां मुश्किल ऐं ॾुखियो दौरु। असांजे परिवार में मां, पुशू, मुंहिंजी माउ, मुंहिंजी फुफी ऐं दादा, असां माली तरह या मानसिक तौर काफ़ी भोॻियो सिंधुअ जे किनारे जे ठहण वक़्तु ऐं रिलीज़ थियण बैदि। त उहो दौरु असां सभिनी लाइ काफ़ी ॾुखियो हो। असां पंजनी जो हिक ॿिए सां प्यार मोहबत त हुई, पर इन ॾुखे दौर असांखे हिक ॿिए जे वधीक वेझो आंदो ऐं असां यकमुश्त थी करे उन ॾुखे दौर खां ॿाहिरि लंघियासीं। असां 4 कमाईंदा हुआसीं ऐं माण्हुनि जी कर्ज़ वापसि कया असां चइनी कमाए करे। पर सुठी ॻाल्हि इहा थी त असां हिक ॿिए खे जेतिरो प्यारु कंदासीं उन खां घणो प्यार बि करणु लॻासीं, हिक ॿिए जे वेझो बि आयासीं। ऐं दोखे ताईं मूंखे यादि आयो कि उन दौर में दादा खे घणनि दोखो बि ॾिनो ऐं किन सॼणनि दादा जी मदद कई हुई। इन पिक्चर जे फिल्म जे नाकामयाबीअ जे करे पुष्पा ऐं मूं नौकरियूं कयूं। शायदि हूअं असीं ॿई कंहिं प्रोफेशनल में वञूं हा, पर छाकाणि त असांजी माली हालत ख़राबु हुई, दादा असां कॾहिं न चयो। ऐं हिते मां पोपटी हीरानंदानी खे यादि करणु चाहींदसि। पोपटी हीरानंदानी असां ॿिन्ही भेनरुनि खे घर में घुरायो, चई तव्हां ॿई ब्रिलियंट आहियो, पढ़ण में होशियारु आहियो, तव्हां पढ़ाई छो थियूं बंदि कयो, पढ़ाई कंटिन्यू कयो। असां चयोसीं न असांखे पढ़णो ई न आहे, असां कंहिंखे न, असां दादा खे ई ॿुधायो ऐं असां ॿिन्ही भेनरुनि नौकरियूं ॻोल्हियूं ऐं कयूं। दादा हूअं ई बि स्त्रीअ जे, औरत जे माली तौरु ख़ुदमुख्तियार रहण में हमेशह विश्वास रखंदा आया। हुननि चाहियो थे कि असीं ख़ुदमुख्तियार हुजूं, माली तरह इकोनॉमिकली इंडिपेंडेंट हुजूं, पर ही ओचितो थियासीं, शायदि ॿिए नमूने थियूं आहे, पर रहियासीं इकोनॉमिकली इंडिपेंडेंट ॿई। ऐं दादा जा वीचार बि उहे ई हुआ। जेकॾहिं मां सही लफ़्ज़नि में चवां त दादा चवंदो हिन मेल ओरिएंटेड समाज में स्त्री जेतिरी इकोनॉमिकली इंडिपेंडेंट ओतिरो बहितर थींदो। त असां ॿिन्ही भेनरुनि नौकरियूं बि कयूं। नौकरियुनि जे दौरान बि ज़रूरु के तकलीफ़ूं आयूं हूंदियूं,
या असांजी शख़्सी ज़िंदगीअ में बि काफ़ी आहियूं, पर हमेशह असांखे दादा जो साथ ऐं रहनुमाई मिली। हिते मां इहो बि चवंदसि, पुशू जॾहिं रिज़र्व बैंक में नौकिरी कई त हिंदी ड्रामा में कमु करणु शुरू कयो हुई उते रिज़र्व बैंक जी ग्रुप सां। तंहिंखां पोइ पुशू इप्टा में बि वई, पर दादा ई हो जंहिं उनखे हिमथाए चयो कि तूं हिंदीअ में जे सुठो कमु करे सघीं। त पुष्य काफ़ी हिंदीअ में सुठा पृथ्वी थिएटर्स में पुष्य जा शो थिया, अतीत की परछाइयां, काफ़ी मशहूरु डायरेक्टरनि सां बि पुष्य कमु कयो, A.K. हंगल, घणनि साईं। पर दादा ई हो जंहिं उनखे हिमथाए करे सिंधी स्टेज ते आंदो ऐं पुष्य में बि या मूं में बि जेको बि सिंधी ॿोलीअ या सिंधियत जे लाइ जज़्बो आहे उहो असांजे वायुमंडल ऐं दादा जे करे ई आहे। नौकिरीअ जे दौरान जी मां किसो थी ॿुधायां हिकिड़ो किसो। एक्चुअल में मां वेस्टर्न रेलवे में लॻसि, पुशू रिज़र्व बैंक में लॻी। वेस्टर्न रेलवे में मां जल्दी सां हिकिड़ो एग्ज़ाम पास कयो, जूनियर क्लार्क लॻी हुयसि, सीनियर क्लार्क थियसि। उनखां पोइ मूं काफ़ी कॉम्पिटेटिव ऐं ॾुखियो एग्ज़ाम पास कयो गज़ेटेड ऑफिसर जो, ऐं मां पास थियसि फर्स्ट अटेम्प्ट सां ई। असीं सभु ख़ुशि हुआसीं कि मूं इम्तिहान पास कयो आहे ऐं हिकिड़ो वॾो जंप आहे मुंहिंजे लाइ नॉन गज़ेटेड मां गज़ेटेड में वञण जो। पर जॾहिं ऑर्डर आयो प्रमोशन जो त मुंहिंजी पोस्टिंग बड़ौदा थी। मां ॿुॾतर में हुअसि कि बड़ौदा वञा या न वञा। मुंहिंजो पुटु 8-9 साले जो हो ऐं मुंहिंजे मिस्टर खे प्राइवेट बिज़नेस हो। पुष्य ऐं दादा जी राय हुई न, मूंखे प्रमोशन वठणु खपे, ऐं दादा चयो बेबसां मां वेंदुसि बड़ौदे। उहा लीव वैकेंसी हुई 2 महीननि लाइ, त चऊं घटि में घटि इहे 2 महीना तूं पोस्ट वठि, उनखां पोइ सोचींदासीं परमानेंट पोस्टिंग मिलण ते। उहे 2 महीना दादा मूंसां बड़ौदा आया एंड उन्हनि 2 महीननि जूं बि काफ़ी यादगिरियूं आहिनि। ऐं दादा छो ते अचणु चाहियो, पाण एक्सप्रेस कयूं, नवां माण्हू हूंदा, नओं वायुमंडल हूंदो ऐं नवां चैलेंजिस हूंदा। छाकाणि त उन वक़्तु रेलवे जे डिविज़नल ऑफिसिस में यूनियन्स काफ़ी सक्रिय ऐं ताक़तवर हुयूं ऐं ऑफिसरनि जा घेराव बि कंदियूं हुयूं। त दादा चयो कि मां चाहियां थो कि अहिड़े वक़्त ते मां तोसां गॾु हुजां। दादा 2 महीना मूंसां बड़ौदे में रहिया। उन बड़ौदे जो हिकु किसो ई ॿुधाईंदसि। हुई बि सॼी ज़िंदगीअ जूं त एतिरियूं यादगिरियूं आहिनि जेको मां सॼो ॾींहुं बि ॿुधायां त शायदि घटि थिए। लिखण वारी आहियां, लिखां पई न त भली रिकॉर्ड कर। इफ यू कांट राइट रिकॉर्ड इट। ऐं त मां हिकिड़ो किसो ई बयानु कंदसि त जॾहिं मां गज़ेट ऑफिसर जी पोस्टिंग वरिती बड़ौदे में, त असां हिकिड़ो 3rd क्लास मीन्स क्लास 3 जो, जंहिंमें क्लास 3-4 थींदो आहे असां वटि, क्लास 1, क्लास 2, क्लास 3। क्लास 3 एम्प्लॉई जो क्वार्टर असां भाड़े ते वरितोसीं। उहो रेलवे कॉलोनी में हो ऐं ऑफिस जे वेझो ई हो, 1ें माड़े ते हो। बड़ौदे में पाणीअ जी तंगी हुई। 1ें माड़े ते बोरिंग में जो पाणी ईंदो हो टाइमनि सां। पीअण जो पाणी असांखे हेठां ग्राउंड फ्लोर तां भरणो पवंदो हो ऐं इहो ईंदो हो मंझंदि जो 3 खां 4 ताईं जॾहिं मां ऑफिस हूंदी हुअसि। ऐं रोज़ु असांजी माई अची करे हिकु मटको भरे करे असांजे घरु रखी वेंदी हुई। हिकु ॾींहुं ऑफिस मां आयसि 6:30-7 बजे। ॿाहिरीं रूम मां नज़र पई प्लेटफॉर्म ते लॻो माई न आई आहे। दादा खां पुछियमि, दादा गंगा न आई आहे? चई न। मां इन ई फिक्र में, इन चिंता में त पीअण जे पाणीअ जो हाणे छा थींदो। हिकिड़ो त असांजी कॉलोनी स्टेशन खां काफ़ी, बाज़ार खां काफ़ी परे हुई ऐं
नवां हुआसीं कंहिंसां एॾी सुञाणप बि कोन हुई। इहो ई सोचींदे जॾहिं मां अंदरि रंधिणे में पहुतसि त ॾिसां मटको भरियो पियो आहे। मां पुछियो, दादा ही केरु भरे आयो? दादा चयो, मां भरे आयसि। उन वक़्तु दादा जी उमिरि 70 साल हुई। सभ खां वॾी ॻाल्हि मुंहिंजे दिलि में उन वक़्तु जेको जज़्बो पैदा थियो, इट वॉज़ अ अचरज, प्यार, ख़ुशी ऐं फ़ख़ुर हिक सां। That really clap to him, clap in there. Clap to him. हिकु उहो शख़्स जंहिं कॾहिं पाणीअ जो गिलास घर में भरे करे पाण न पीतो। मां जे भगवंतीअ जे लफ़्ज़नि में चवां त दादा असांजे घर जो लाडलो हो, मुंहिंजो, मम्मा जो, पुष्प जो, मुंहिंजी पुफीअ जो। त औरे शख़्स जंहिं कॾहिं गिलास पाणीअ जो भरे न पीतो, उहो 70 साले जे उमिरि में मुंहिंजे लाइ ग्राउंड फ्लोर तां पहिरें माड़े ते मटको भरे आयो ऐं मां ॾिसारे नथी सघां। ॿियो, अरुण चयो कि मां अहिड़ी का ॻाल्हि ॿुधायां या असीं अहिड़ी का ॻाल्हि ॿुधायूं जेका घणनि खे ख़बर न हुजे। मां मुंहिंजी मासी ते वेठी आहे, उनखे ख़बर आहे, बाक़ी घणनि खे ख़बर शायदि न हुजे, या जिन दादा जी आत्मकथा ज्ञान सां पढ़ी हुजे त शायदि ख़बर हुजे। असांजी पुफी दीदी उमरी जेका 2014 में गुज़ारे वई, असांजी पुफी, उहा असांजी सॼी पुफी न हुई। उहा मुंहिंजे माउ जी शादीअ खां पहिरीं जी साहेड़ी हुई। मुंहिंजा नानाणा ऐं मुंहिंजी पुफी या उमरी पंहिंजे भेणीअ सां साॻे बंगले में रहंदा हुआ। मुंहिंजे माउ जी साहेड़ी हुई। कहिड़ियुनि हालतुनि में कीअं असांजे घर आई उनजो विस्तार उहो असांखे घणो पोइ ॿुधायो वियो, पर असां पंहिंजे सम्झ खां वठी दीदीअ खे असांजे घर में ॾिठोसीं। जॾहिं खां असीं सम्झ में आयासीं, असांखे हुननि ख़बर तक पवण न ॾिनी त हीअ असांजी सॼी पुफी न आहे। ऐं जॾहिं ॼाण पई तॾहिं असांजे ज़हन में इहा ॻाल्हि घर करे वई हुई त खून जे रिश्तनि खां दिलनि जा रिश्ता वधीक थींदा आहिनि। शाबाश आहे मुंहिंजे दादा खे, शाबाश आहे मुंहिंजे मम्मा खे, ऐं शाबाश आहे मुंहिंजे पुफीअ खे, हाणे 2014 में गुज़ारे वई, कि अहिड़ो दिलनि जो नातो हुननि तोड़ ताईं निभायो।